अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी अचण वारी क़िस्त जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं त उन में छा थींदो ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासीं तव्हां इन इंतज़ार में हूंदो त ज़हर ज़िंदगी ड्रामे जो प्रोमो छाजे करे न आयो, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पहिरियां इन वीडियो खे पूरो ॾिसो दोस्तों, जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जेको टीज़र मतिलबु प्रोमो ईंदो आहे ड्रामे जो उहो तकरार जो अची वियो, लेकिन ज़हर ज़िंदगी जो इन जे करे न आयो, ईंदो थोरी देरि सां ईंदो। त 19 मतिलबु एनिवर्सरी वरी हुई जेको आहे सिंध टीवी जी, 19 साल थी विया आहिनि सिंध टीवी चैनल खे। उन जी मतिलबु हिकु बर्थडे हूंदी आहे, अहिड़े क़िस्म जी एनिवर्सरी चइबो आहे, उहा इन जे करे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो प्रोमो अॼु राति मथां देरि सां ॾियनि। बाक़ी तव्हांखे कहाणी सां ॿुधाईंदा हलूं त नेक्स्ट एपिसोड जेकी ज़हर ज़िंदगी ईंदी उन में तव्हां इहो बि ॾिसंदो दोस्तों त हाणे कमाल खान जे लाइ बि मुसीबतूं पैदा थींदियूं ऐं हाकिम खान जे लाइ सभ खां वधीक मुसीबतूं पैदा थींदियूं। ऐं हाकिम खान खे जॾहिं इहा पूरी मालूमात मिली वेंदी बाद में त इहो रईस गफ़ार खान वारनि असांखे विढ़ायो आहे विच में, त पोइ हाकिम खान परेशान थी वेंदो त हाणे इन खे छा कयां। हीउ रईस गफ़ार खान नए तरीक़े जी गेम असां सां खेॾे रहियो आहे ऐं रईस गफ़ार खान अहिड़े हिसाब सां गेम खेॾंदो जीअं अरबन वारा विढ़ाए विया ओठे कमाल खान ऐं मतिलबु हाकिम खान खे पाण में। अॻिते बि उहो अहिड़ो ई क़दम खणंदा ऐं इन कम खे वधाइण जी कोशिशि कंदा जीअं दुश्मन पाण में विढ़ी मरनि ऐं हथियार जेको आहे उन्हनि जा पंहिंजे मथां सिधा हुजनि। ओठो फ़िलहालु 2-3 किस्तनि ते ज़ख़्मी हूंदो, बाक़ी कमाल खान परेशान हूंदो, इन्हनि जो फ़ोन ते राब्तो थी वेंदो। बाक़ी अहिड़े हिसाब सां ओठो ऐं कमाल खान वरी कुझु किस्तनि खां बाद वरी मिलण जी कोशिशि कंदा, लेकिन ओठो मयार ॾींदो तूं मूंखे छॾे हलियो ऐं अॻिते हली जेको आहे दोस्तों रबन जेको आहे वारिस वरी चाचे बदिलो वठण जे लाइ हाकिम खान जे मथां ॿियो हिकु चकर काह बि कंदा, यानी हाकिम खान जे ॻोठ जे मथां फायरिंग करण जी कोशिशि कंदा अॻिते हली। छाजे करे वारिस खे बि बदिलाउ वठिणो आहे पंहिंजे चाचे जो ऐं रबन खे बाहि आहे ओठे जे मथां, छाजे करे ओठो धोखो ॾिनो हुयो।